अस्सलाम वालेकुम एवरीवन। कैरियर कार्नर ऑनलाइन अकेडमी तव्हां लाइ पेश करे रही है बेसिक मैथ्स कोर्स। इन कोर्स में तव्हांखे मैथ जा बुनियादी कॉन्सेप्ट्स पढ़ाया वेंदा जेके हर लेवल जी मैथ लाइ फ़ाइदेमंद आहिनि। उहे दोस्त जन खे अॼु ताईं मैथ समझ में न आई आहे, जेके दोस्त मैथ के मुश्किल समझंदा आहिनि या जेके दोस्त बार बार टेस्टनि में मैथ जे करे रहिजी वेंदा आहिनि त यकीनन ही कोर्स उन लाइ आहे। हिन कोर्स में छा छा पढ़ायो वेंदो, कहिड़ी लेवल जा शागिर्द हिन में अप्लाई करे सघनि था ऐं कहिड़ी क्लास ताईं मैथ पढ़ाई वेंदी, इहो सॼो कुझु हिन वीडियो में एक्सप्लेन कयो वियो आहे। वीडियो खे पूरो ॾिसो। हिन कोर्स जे हवाले सां जेके कॉमन क्वेश्चन्स दोस्त पुछी रहिया आहिनि उन्हनि खे मां हिते एक्सप्लेन कयां थो। पहिरें नंबर ते आहे वाई ओनली मैथ्स। छो त मैथ लाइ शागिर्दनि जे दिलि में ख़ौफ़ हूंदो आहे, उन्हनि खे मैथ मुश्किल बि लॻंदी आहे ऐं शागिर्दनि खे सब्जेक्ट मैथ जी फ़िक्र हूंदी आहे। ऐं इहो तव्हां बि नोटिस कयो हूंदो त कहिड़ी बि क्लास जो शागिर्द हुजे त उहो ॿियनि सब्जेक्ट सां वधीक मैथ जे पेपर या टेस्ट लाइ परेशान हूंदो आहे। हिन कोर्स खे पेश करण जो असांजो मक़सदु इहो आहे त शागिर्दनि जे दिलि मां अहिड़नि लफ़्ज़नि खे ख़तमु करणु। हिन कोर्स खे जॉइन करण खां पोइ इनशाला तव्हांजे ज़हन मां अहिड़ा लफ़्ज़ हमेशह लाइ डिलीट थी वेंदा। न ई तव्हांजे दिलि में मैथ लाइ ख़ौफ़ हूंदो, न ई तव्हांखे मैथ मुश्किल लॻंदी, न ई वरी तव्हां मैथ लाइ फ़िक्रमंद हूंदव। उन खां अलावा कंहिं बि क़िस्म जी जॉब टेस्ट हुजे त उन में 10 खां 20 सुवाल मैथ जा त लाज़मी हूंदा आहिनि। कंहिं टेस्ट में 10 हूंदा आहिनि त किथे 15 या 20 लाज़मी हूंदा आहिनि। भले PST ऐं JST टेस्ट थी वई आहे त उन में बि मैथ जा 20 सुवाल हुया, त उन टेस्ट दौरान हिकु हिकु सुवाल जेको आहे उहो क़ीमती हूंदो आहे। इन लाइ बि मैथ सिखणु लाज़मी आहे। मैथ सिखणु छो ज़रूरी आहे? 3 नंबर ते ॻाल्हि यादि रखो त मैथ जेका आहे ॿियनि सब्जेक्ट्स में बि इस्तेमालु थिए थी। जहिड़ो फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जा जेके न्यूमेरिकल प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उहे ई मैथ जे कानूननि मुताबिक़ हल थींदा आहिनि। जंहिंखे मैथ न ईंदी त फिज़िक्स या केमिस्ट्री जे न्यूमेरिकल प्रॉब्लम्स में बि उन्हनि खे डिफ़िकल्टी पेश ईंदी। इन जे करे मैथ सिखणु ज़रूरी आहे, छो त उहा ॿियनि सब्जेक्ट्स में बि इस्तेमालु थिए थी। तमामु घणी हद ताईं मैथ जो ॿियनि सब्जेक्ट्स में यूज़ आहे। 2 नंबर ते सवाल आहे त विच लेवल आर क्लास, त कहिड़े क्लास या लेवल जी मैथ पढ़ाई वेंदी। त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त कंहिं बि क्लास या लेवल जी ॻाल्हि हिते नाहे। हिते मैथ जा बेसिक कॉन्सेप्ट्स पढ़ाया वेंदा, जंहिंखे पढ़ण खां पोइ तव्हां 8 खां 9 क्लास ताईं मैथ आसानी सां सम्झी सघो था। पर 8 खां 9 ते इहा लिमिट नाहे, ठीकु आहे। तव्हां मथियनि क्लासनि जी बि मैथ आसानी सां सम्झी सघो था। उते तव्हांखे घटि एफर्ट्स जी ज़रूरत, छो त हिन कोर्स खे असां डिज़ाइन ई अहिड़े तरीक़े सां कयो आहे त इहो हर लेवल जे लाइ फ़ाइदेमंद आहे। 8 या 9 क्लास ते असीं कोर्स कीअं कवर कंदासीं उहो ॾिसो, ठीकु आहे। हिते असां एक्सरसाइज़ वाइज़ या चैप्टर वाइज़ न हलंदासीं, असां हलंदासीं टॉपिक वाइज़, जेके टॉपिक सिलेबस में ॾिना विया आहिनि, ठीकु आहे। हाणे हीअ मैथ ॾिसो 6 क्लास जी आहे, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो त टॉपिक कहिड़ो आहे? रेशियो एंड प्रोपोर्शन। त जॾहिं असां रेशियो एंड प्रोपोर्शन पढ़ंदासीं त रेशियो ऐं प्रोपोर्शन सां रिलेटेड टॉपिक्स या जेके प्रॉब्लम हूंदा उहे 6 क्लास में आहिनि या 7 में आहिनि या उहे 8 में आहिनि, त उहे सॼा असां हिन हिकिड़े टॉपिक में कवर कंदासीं, ठीकु आहे। त इहो साॻियो टॉपिक ॾिसो तव्हांखे 7 क्लास में नज़र ईंदो, डायरेक्ट एंड इनवर्स वेरिएशन या प्रोपोर्शन। ॻाल्हि साॻी आहे त साॻिया टॉपिक जेके रिपीट थियनि था 6 क्लास में, 7 क्लास में या 8 क्लास में, त उते असां हिकिड़े ई टॉपिक में इहे 3 क्लास कवर करे सघूं था पिया। जेकॾहिं परसेंटेज आहे या ॿियो को बि टॉपिक आहे, 6 में बि आहे, उहो साॻियो टॉपिक 7 में आहे ऐं 8 में आहे, त असां छा कंदासीं? उन्हनि खे जॉइंटली पढ़ंदासीं। त उन सां असांजो 6, 7, 8, 3 क्लास जेके आहिनि उहे कवर थी वेंदा। 3 नंबर ते आहे त हू कैन जॉइन, त ही कोर्स केरु जॉइन करे सघनि था। त यादि रखो त ऑल स्टूडेंट्स अबव 5th ग्रेड, 5 क्लास खां मथे जेके बि शागिर्द आहिनि ऐं उहे मैथ सिखणु चाहिनि था ऐं पंहिंजो बेसिक मैथ में मज़बूत करणु चाहिनि था त उहे सभु जॉइन करे सघनि था। भले उहो 12 क्लास में आहे या 11 क्लास में आहे, उनखे मैथ में डिफ़िकल्टी आहे त उहो यकीनन ही कोर्स जॉइन करे सघे थो। उन खां पोइ प्राइवेट स्कूल टीचर्स, त अहिड़ा प्राइवेट स्कूल टीचर जेके हेठी लेवल जा सब्जेक्ट्स पढ़ाइनि था या जेके माइनर सब्जेक्ट्स पढ़ाइनि था, त उहे बि हिन कोर्स खे जॉइन करे पंहिंजी बेसिक मैथ जेका आहे उहा मज़बूत करे सघनि था। उन खां अलावा 3 नंबर ते जेके कंहिं टेस्ट जी तयारी वग़ैरह करे रहिया आहिनि उहे बि ही कोर्स जॉइन करे सघनि था, छो त उन्हनि खे बि हिन कोर्स मां तमामु घणो फ़ाइदो मिलंदो। 4 नंबर ते हाउ वी विल डिलीवर लेक्चर्स। तव्हांखे बेसिक मैथ्स जो सिलेबस ॾिनो वेंदो, उन सिलेबस मुताबिक़ हर हिकु टॉपिक जो सभिनी खां पहिरियां तव्हांखे व्हाट्सअप ते लेक्चर सेंड कयो वेंदो, ठीकु आहे।
उन खां पोइ तव्हांखे उन लेक्चर सां गॾु उन लेक्चर सां रिलेटेड हिकु वर्कशीट जंहिंखे असां होमवर्क बि खणी चऊं उहा सेंड कंदासीं। ठीकु आहे, तव्हां उहा वर्कशीट हल कंदव। नेक्स्ट डे ते तव्हांखे उन वर्कशीट जो एक्सप्लेन वीडियो जेको आहे उहो सेंड कयो वेंदो। ठीकु आहे, मतिलबु त हिकिड़े ॾींहं में तव्हांखे 2 वीडियोज़ मिलंदा। हिकिड़ो जेको टॉपिक हूंदो उन ते लेक्चर, ॿियो जेका वर्कशीट हूंदी उन जो एक्सप्लेन वीडियो। उन खां अलावा जॾहिं तव्हांजो हिकिड़ो चैप्टर या यूनिट पूरो थींदो त उन जा तव्हांखे PDF नोट्स जेके आहिनि उहे प्रोवाइड कया वेंदा। मतिलबु त हर हिकु टॉपिक जी बाक़ाइदा तयारी कराई वेंदी। उन ते तव्हांखे लेक्चर बि ॾींदासीं, उन जी तव्हांजी एक्सरसाइज़ या वर्कशीट बि थी वई ऐं उन्हनि जा तव्हांखे PDF नोट्स बि प्रोवाइड कया वेंदा। 5 नंबर ते सवाल आहे त हिन कोर्स जी ड्यूरेशन छा आहे। त यादि रखो त हीउ कोर्स सिर्फ़ु 3 महीननि जो आहे। 3 महीननि में तव्हांजी मैथ बाक़ाइदा इम्प्रूव थी वेंदी। हिन कोर्स खे पढ़ण खां पोइ तव्हां कंहिं बि लेवल जी मैथ खे आसानी सां पढ़ी सघो था, सम्झी सघो था। ऐं हीअ जेके लफ़्ज़ आहिनि इहे तव्हांजे ज़हन मां हमेशह लाइ डिलीट थी वेंदा। थैंक यू सो मच।